फ्रेंड्स, जय झूलेलाल। मां आहियां पृथ्वी आयलानी, सतना मध्य प्रदेश मां। तव्हां सभिनी जो मुझे यूट्यूब चैनल ते स्वागत है। तव्हां सां रोज कयां मां काई अहिड़ी ॻाल्हि तव्हां खे खिलण लाइ मजबूर करे छॾे, तव्हां जो अधु किलो खून वधाए छॾे। तव्हां सां कॾहिं कॾहिं मां अहिड़ी कयां सच्ची गहरी ॻाल्हि जो तव्हां जे दिल ते घाव करे छॾे, सोचण लाइ मजबूर करे छॾे। समाज जा अहिड़ा अहिड़ा मैसेज ऐं मुंहिंजी कुछ नंढी नंढी फिल्मूं तव्हां जो दिल जीतण में कामयाब थींदियूं। त तव्हां प्लीज़ सभई ॼणा मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूर कजो, इन करे कि मुंहिंजा रोज नवां जेके वीडियो ठहनि था उहे तव्हां ताईं पहुची सघनि। हाणे हिकु तमामु सुठी शानदार ऐं जानदार पारिवारिक सिंधी फिल्म ठही रही आहे, जंहिंखे ठाहियो आहे सुंदराणी फिल्म्स रायपुर की तरफ़ों, ऐं इन जा निर्माता आहिनि भाउ श्रीचंद सुंदराणी ऐं लखी सुंदराणी। निर्देशक आहिनि श्री राजा दासवाणी ऐं सह निर्देशक आहिनि श्री प्रेम सावलानी भोपाल वारा, ऐं गीतकार आहिनि श्री राज केसवानी। ऐं मूंसां गॾु कमु करे रहिया आहिनि शानदार अभिनय में प्रेम सावलानी ऐं भेण भारती ठकुर, ऐं विकास शर्मा ऐं नागपुर जी नेहा जेसवानी, ऐं जीत शर्मा ऐं हीरोइन वर्षा आडवाणी, विनोद कालाणी ऐं डिम्पल नावाणी, ऐं गॾु गॾु राजेश सहजवानी। त मां तव्हां सभिनी भाउरनि खे ॿुधाईंदे ॾाढो फ़ख्रु थो थिए कि अहिड़ी शानदार फिल्म तव्हां ॾाढे समय खां न ॾिठी आहे, हिनखे मिस न कजो। लखी मुंहिंजो लखन में, ऐं मां अचां थो इन फिल्म में हिकु कॉमेडियन जे रोल में, पृथ्वी आयलानी। जय झूलेलाल।